आज़म भट्टी मरकज़ी ख़ज़ानची सिंधी अदबी संगत सिंध ऐं सिंधी फ़ासत जे हवाले सां हिकिड़े ख़ूबसूरत नाले अली रज़ा सुरई साहब जे घरां थियल चोरी जे हवाले सां सां मुखातिब आहियां। अली रज़ा सुरई साहब तहक़ीक़ी सहाफ़त जे हवाले सां सहाफ़त जी दुनिया में पंहिंजी हिकिड़ी ख़ूबसूरत ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे ऐं संदसि घरां चोरी वारो मामिलो इंतिहाई दुखदायक ऐं अफ़सोसनाक ऐं मज़मत लाइक़ु अमल आहे। ऐं सम्झां थो हिन समाज जे अंदरि आम माण्हू खां वठी पढ़ियल लिखियल सुलझियल तबिके ताईं हर फ़र्द जी माली जानी तहफ़ुज़ जी ज़िमेदारी जेका आहे सा रियासत जी आहे ऐं रियासत अहिड़े क़िस्म जे हथकंडनि खे ॿुॾियुनि ॼणनि में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। अली रज़ा सुरई जे घरां चोरी वारो मामिलो ऐं सम्झां थो अहिड़े इल्मु अहिड़े दानिश माण्हुनि सां अहिड़े क़िस्म जूं हरकतूं रवा रखियूं पियूं वञनि त आम माण्हुनि सां हिन समाज में कहिड़ी हालत हूंदी। सो उन हवाले सां अली रज़ा सुरई जे घरां चोरी जी ख़तरनाक जेका वारदात थी आहे उन जे ज़िमेदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं उन अमल जो तदारुक कयो वञे। ऐं आउं सम्झां थो इहा ज़िमेदारी असांजे रियासती इदारनि जी आहे, रियासती अख़्तियारनि जी आहे। ख़ासि तौर ते SSP हैदराबाद, DIG हैदराबाद, IG सिंध समेत जेके बि ज़िमेदार धुरियूं आहिनि, ज़िमेदार अख़्तियारियूं आहिनि, उन्हनि खे घुरिजे त फौरी तौर ते अली रज़ा सुरई जे घरां थियल चोरी जा जेके हिन पेरा पाए तकमील थी पहुचाए ऐं उनजो अज़ालो कयो वञे। असां सिंधी अदबी संगत सिंध जे तरफ़ां अहिड़े अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत बि करियूं था ऐं इहो पुरज़ोर मुतालबो था करियूं त अली रज़ा सुरई सां इंसाफ़ कयो वञे।